दर्जो चौथो, सबक पहिरियों, कुदरत वारा हमद। सभ खां पहिरियां ई त असां इहा ॼाण हासिलु कंदासीं त हमद कंहिंजी तारीफ़ में चई वञे थी। हमद उहा नज़म आहे जंहिंमें अल्लाह ताला जी तारीफ़, तौसीफ़ ऐं सना बयानु कई वञे, उनखे हमद चइबो आहे। हिन हमद जे लिखण वारे शाइर जो नालो किशन चंद बेवस आहे। त असां पहिरियां शाइर जे बारे में मालूमात हासिलु कंदासीं। किशन चंद बेवस जो पूरो नालो किशन चंद तीरथदास खत्री हो। बेवस संदसि तख़ल्लुस हो। हू 5 फरवरी 1885 ते लाड़काणे में ॼाओ हो। संदसि वालिद तीरथदास खत्री हकीम हो। हाणे असां हमद जूं कुझु लाइनूं पढ़ंदासीं ऐं उन सां गॾु उन जी सम्झाणी पढ़ंदासीं। सबकन तुंहिंजी सारा कुदरत वारा, निर्मल ज्योति नूर नज़ारा कुदरत वारा। सम्झाणी। शाइर चवे थो त ए ताक़त वारा अल्लाह साईं, सभु तुंहिंजी सारा कनि था। हर शइ में तुंहिंजे नूर जो नज़ारो ऐं अखियुनि खे वणंदड़ रोशनी नज़र अची रही आहे। ॿियो बंद आहे, कोटा कोट बणायई धरतियूं, सैसी सिंज चंड तारा कतियूं, जिन जो अंत न पारा कुदरत वारा। सम्झाणी। शाइर चवे थो त ए ताक़त वारा अल्लाह साईं, तो ज़मीन जा फर्श विछाया, सिज चंड तारा ऐं कतियूं बनाया, जिन जो ॻाणेटो हद ऐं हिसाब कंहिंखे मालूम न आहे। टियों बंद, गुलनि अंदरि सुरहाण धरी थो, मोतियुनि सां महराण भरी थो, हीरा लाल हज़ारा कुदरत वारा। शाइर चवे थो, ए ताक़त वारा अल्लाह साईं, तूं गुलनि जे अंदरि ख़ुशबू पैदा करी थो, क़ीमती मोतियुनि सां महराण खे भरी थो, जिन में केतिराई हीरा लाल आहिनि। चौथों बंद, जॾहिं वणनि ते वाव अचे थो, पन पन मां परलाव अचे थो, छिम छिम जा छमकारा कुदरत वारा। शाइर चवे थो, ए ताक़त वारा अल्लाह साईं, जॾहिं वण खे वाव लॻे थो त हिकु हिकु पन छम छम जो आवाज़ कंदो आहे। पंजो बंद आहे, चुंब चतुन ऐं चीहन खोले, बुलबुल कोयल ॿोली ॿोले, मोर नचनि नामियारा कुदरत वारा। शाइर चवे थो, ए अल्लाह साईं कुदरत वारा, चतुन ऐं चीहन चुंब खोली आहे, बुलबुल ऐं कोयलियूं ॿोलियूं ॿोली रहियूं आहिनि, मोर नची रहिया आहिनि। छहों बंद, अजब बनाया बिजलियूं बादल, बूंदूं बरस बरस कनि था धल, वाॼट कनि वसकारा कुदरत वारा। शाइर चवे थो, ए ताक़त वारा अल्लाह साईं, तूं हैरान कंदड़ ककर ऐं खिवण बणाया आहिनि, मींहं वसण सां थधिकार थी वञे थी। ही हुई हमद ऐं उन सां गॾु उन जी सम्झाणी। हाणे असां इन हमद जी मश्क जी तरफ़ ईंदासीं। हिन हमद में शाइर अल्लाह साईं जूं कहिड़ियूं कहिड़ियूं नेमतूं बयानु कयूं आहिनि। हिन हमद में अल्लाह साईं सिज चंड तारा, वण, गुल, ॿूटा, पाणी वग़ैरह इहे नेमतूं बयानु कयूं आहिनि। ऐं कुझु लफ़्ज़ ॾिनल आहिनि जिन जी असां मायना पढ़ंदासीं। सारा वाखाण, सहसी सहसी बेअंदाज़, महराण सिंधु दरिया, ज्योति ज्योति जी माना आहे रोशनी। ऐं कुझु हम आवाज़ लफ़्ज़ ॾिनल आहिनि। धरतियूं हम आवाज़ थींदो, कतियूं परलाव, वाव, खोले ॿोले, बादल थाधल, सुरहाण महराण। ऐं नज़म जा कुझु हेठियां बंद मुकमिल करणा आहिनि। गुलनि अंदरि सुरहाण ख़ाली जाइ ॾिनल आहे जंहिंमें लिखिबो भरी थो। मोतियुनि सां महराण ख़ाली जाइ ॾिनल आहे जंहिंमें असीं लिखंदासीं भरी थो। ख़ाली जाइ ॾिनल आहे कुदरत वारा। असां हिन बंद खे वरी पढ़ंदासीं। गुलनि अंदरि सुरहाण भरी थो, मोतियुनि सां महराण भरी थो, हीरा लाल हज़ारा कुदरत वारा। ॿियो बंद आहे, अजब बनायई ख़ाली जाइ ॾिनल आहे बिजलियूं बादल, बूंदूं बरस ख़ाली जाइ कनि थाधल, ख़ाली जाइ कुदरत वारा।
असां हिन बंद खे पूरो पढ़ंदासीं। अजब बनायई बिजलियूं बादल, बूंदूं बरस कन थाधल, वाॼट कन वसकारा कुदरत वारा। अहिड़ी तरह हिन हमद जी मश्क मुकमिल थी वई ऐं तव्हां हिन जी मश्क